खैरपुर कुंद्रा थाणे जी हद कुंद्रा बाईपास वाह बुरड़ा रोड भरिसां हिंदू पंचायत जो अॻिणो 8 साल मुखी रहंदड़ नामोमल जी बैठक तां ठहियल छपरे तां नामालूम चोर 4 गार्ड लाहे चोरी करे फरार थी विया। अॻूणे मुखी नामोमल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी बैठक तां चोरी थी वई आहे ऐं मूं SHO कुंद्रा खे चयो त खोजी कुता घुराया वञनि त हुननि चयो त उनखे छॾियो, बाक़ी मां पाण जांच करे थियल चोरी वापसि कराईंदसि। होॾां साॻे राति टंडे अली आबाद मां नामालूम चोर राति देर सां टंडो अली आबाद मां हिकु राति हर हिकु लाल बख्श चांडियो पीरल अबड़ो जिन सां चांडियो जंहिंजे 3 घरनि मां सोनी मुंडी ऐं 5 मोबाइल समेत ॿियो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।